भाई भाई अॼुकल्ह शिकार में मज़ो नथो अचे यार। हाँ यार तू सही तो चवी वाकई हर जाए ते पुलिस बीठी आहे। पुलिस जी ॻाल्हि तव्हां था कयो। तव्हांखे ख़बर आहे जॾहिं असां पहिरियों पहिरियों शिकार ते हलिया हुआसीं न, जीअं शख़्स खां असां फुर कईसीं, तव्हांखे यादि आहे उहो बि त पुलिस वारो ई हुयो न, केॾो डिॼे पियो। पंहिंजी जान बचाए सॼो सामान कढी असांखे ॾेई रोई भॼी हलियो वियो। वाकई सही ॻाल्हि आहे, मूंखे यादि आहे। पर यार हाणे उमिरि थी वई आहे, उहो वक़्तु बि न रहियो आहे। पुलिस जो ड्रिज थिए थो मूंखे। वाइट भाई पुलिस जी ॻाल्हियूं तव्हां था कयो, ईअं न कयो, मूंखे लॻे थो तव्हां मज़ाक था कयो। हा हा काश मां मज़ाक ई कयां, पर यार तूं पाण ॾिस वक़्तु उहो न रहियो आहे। वाइट भाई असांजे हूंदे तव्हां घबरायो छो था? मां आहियां न, तव्हां घबरायो न कंहिं बि ॻाल्हि खां। छा थींदी आहे पुलिस, चपटिन जो खेल आहे। गुड्डू बबलू अची विया। हाँ यार माल माल पुड़ी 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 किथे पुड़ी पुड़ी किथे हाँ तू हल 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 हल। लगे तो अजु वरी खाली मोटिया शिकार न थियो। शिकार कम छोड़ो ना न न यार शिकार तो थियो पर छा पर गूंगो तो चए पियो शिकार। यार मूं सिर्फ पिस्टल डिॼाइण लाइ कढियो। छा मतलब आहे? सिधो सिधो चवंदो ॿुधाई छा थियो आहे? पिस्टल मूं कढियो मूं सिर्फ डिॼाइण लाइ, गलती में गोली हली वई। माण्हू मरी पियो। गोली हली वई? खैरा खैरा असांजी फील्ड में अक्सर ईअं थींदो रहंदो आहे। तूं परेशान न थी। ही वट सिगरेट कश लॻाए रिलैक्स थी, ईअं सम्झी ॼण कुझु थियो ई न हो। बाबा बाबा ने इतनी मिस कॉल यार ये कंहिंजी मोबाइल आहे? तू बंदि छो नथो करेस? पुराणी मोबाइल आहे जंहिंखे मारियो हुसीं। हाँ यार पोइ तू घटि में घटि सिम त कढी उछलाइबी आहे। तू माराईंदी असांखे अलाए छा। अरे बाबा बाबा के मारे आया था?